पाकिस्तान ऐं ईरान विच में मुफ़ाहिमती यादाश्त नामनि ते सहियूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां ईरानी हमनसब हुसैन अमीर अब्दुल्लहियान जी परॾेही ऑफिस में मुलाक़ात। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ईरान सां भाइराणा ऐं तारीख़ी नाता आहिनि। गवादर में बिजली जी फ़राहमी में ईरान बहितरीन किरदारु अदा कयो। ईरान सां मुख़्तलिफ़ शोबनि में नातनि खे हथी वठणु चाहियूं था। पाकिस्तान जो ख़िते में अहम मक़ाम आहे। फ़ौज खे कंहिं बि गैर आइनी क़दम खां रोकींदासीं। असां आइनी आवाम जो दिफ़ा कंदासीं। ॼाणूं था त मुल्क ऐं हिन अदालत ते ॾुखियो वक़्तु हली रहियो आहे। फ़ौजी अदालतुनि में सिविलियंस जी ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान सुप्रीम कोर्ट जी चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल जा रिमार्क्स सन चवणु आहे त 9 मई ते संगीन वाक़िया थिया। मियांवाली में भित टोड़े फ़ौजी तनसीबुनि ते हमला कया विया। फ़ौज जी तारीफ़ करणु घुरिजे त शहरनि ते गोलियूं न हलायूं वयूं। 35 और 38 साल मुझे हो गए हैं। इस दौरान मैंने बहुत अपने सिपा सलारों से मेरी मुलाकातें रही, हुकूमत में भी और ऑपोजिशन में भी, और एक ही मकसद होता था, ये मुल्क तरक्की करे और इस्लामाबाद की हुकूमत और रावलपिंडी की इस्टेब्लिशमेंट और दूसरे इदारे मिलकर मशावरत करें। जो लोग मुझे यार दोस्ताना देते रहेंगे, ये तो जनाब ये तो इस्टेब्लिशमेंट का आदमी है, फलां है, मुझे इन चीज़ों से मेरी सेहत पर कोई असर नहीं पड़ता। हमारी नवाज शरीफ की हुकूमत गई साजिश के जरिए 4 साल वो मंसूबा बंद हो गया। महणा मिलन था त एस्टेब्लिशमेंट जा माण्हू आयो, पर असां ते को फ़र्क़ु नथो पवे। ज़ाती मुफ़ादनि लाइ कॾहिं बि सिपह सालारनि सां मुलाक़ात नाहे कई। मक़सदु रुॻो हिकु ई हो त मुल्क खे अॻिते वधाइणो आहे। नवाज़ शरीफ़ जी हुकूमत खे साज़िश तहत हटायो वियो। नवाज़ शरीफ़ जी हुकूमत न वञे हा त समूरा मनसूबा मुकमिल थी वञनि हा। बाराकहू मनसूबे सां ट्रैफ़िक जो मसइलो हल थी वेंदो। बाराकहू इस्लामाबाद जो बहितरीन मनसूबो आहे। ॾुखियाईं अचनि त ॾाहप वसीले मसइला हल कया वेंदा आहिनि। मुल्क जी तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ ॾुखिया फ़ैसिला करणा पवंदा आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो तक़रीब खे ख़िताब। मेरा और लीडर ऑफ द ऑपोजिशन का रोल शुरू होगा जिस दिन असेंबली डिसॉल्व। उसके बाद 3 दिन हमारे पास हैं और वो भी अपने नाम लाएंगे, मैं भी अपने नाम लेके आऊँगा जो सलाह मशवरे से, और मुझे पूरी उम्मीद है कि वो 3 दिनों के अंदर किसी न किसी नाम पे मुत्तफिक हो जाएंगे। अगर नहीं होते मुत्तफिक तो आइन में सारा लिखा हुआ है, फिर वो 2 दिन के लिए बनेगी पार्लियामेंट्री कमेटी, वो उसके पास जाएगी, और 2 दिन और फिर इलेक्शन कमीशन, अगर वहाँ पे भी कोई एग्रीमेंट नहीं होती है, जिस दिन असेंबली रिजॉल्व होती है मैक्सिमम या 4थे दिन या 8वें दिन या इनके दरमियान केयर टेकर चीफ मिनिस्टर जो वोट ले लेगा। सिंध में निगरान वारे वज़ीर जो नालो फाइनल नाहे थियो। पार्टी क़यादत सां मुशावरत जारी आहे। जीअं असेंबली टुटंदी 3 या 4 ॾींहंनि जे अंदरि निगरान वारे वज़ीर जो नालो साम्हूं अचणु घुरिजे। ऑपोज़िशन लीडर बि निगरान सेटअप लाइ मुख़ालिफ़ धुर सां सलाह मशवरा करे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं मीडिया सां ॻाल्हियूं। सन चवणु आहे त सिंध सरकार तालीम जी बहितरी लाइ क़दम खयां आहिनि। डिजिटल लर्निंग प्रोग्राम जी शुरूआति रज़ाकाबाद मां कई पई वञे। डिजिटल तालीम खे हथी ॾियणु ज़रूरी बणिजी वियो आहे।